क़ौमी अवामी तहरीक जो बेटन ते कब्ज़न कारूंझर जबल जे विकिरे ऐं कराची कमेटी ख़िलाफ़ कंदकोट खां शुरू कयल मोहब्बत सिंध विदाई मार्च रात बदीन ज़िले जे शहर गुलाची में तरसण बाद सजावत ज़िले जे शहर मीरपुर बाठरो पहुची वियो। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शानदार इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जी वर्खा कई। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह याद लतीफ़ अली जे ख़िताब कंदे चयो त बेटन फबाइण वारी साज़िशुनि समेत जबल विकिरो करण ऐं ॿियनि वसीलनि जी फुरलट ते सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में बि ख़ामोश न वेंदो। वसीलनि जी मालिकी लाइ सिंध जो बचो बचो हज़ारनि सालनि ताईं विढ़ंदो रहंदो। हुन वधीक चयो त इमरान ख़ान सम्झे थो त सिंधी सभु पीपल आहिनि जिन खे नेब जो डपु ॾेई डिॼारींदो, पर असीं सिंधी कंहिं बि नेब वटि घुरबल न आहियूं। असीं धरती जे वसीलनि लाइ विढ़ंदासीं। बेटन ख़ातिर, पहाड़नि ख़ातिर, करप्शन जे ख़िलाफ़ पाण विढ़ंदासीं। पंहिंजा सभु माण्हू विढ़ंदा। पंहिंजो बचो बचो सिंध जो बचो बचो ईंदड़ 10-15 साल छॾियो, 1000 सालनि ते विढ़ंदासीं, लख सालनि ते विढ़ंदासीं। दसींदासीं तव्हांखे। असीं न त असांजा पण पोटा तड़ पोटा तव्हांखे दसींदासीं, तव्हांखे दॿे पंहिंजे पेरनि में विझी कुचलींदासीं। हाणे तव्हीं चवंदो कीअं थींदो? ज़िया पाण खे मारण आयो, किथे आहे ज़िया? ज़िया सिंधियुनि खे मारण आयो, ठीकु था कयूं सिंधियुनि खे, ज़ियादा ई कोन्हे। मुशर्रफ आयो ऐं मुख में ॾेखारी हीअं थो कयां ठीकु थो कयां, हाणे मुशर्रफ आई कोन्हे। अल्ताफ़ हुसैन आयो 1 2 3 बोरी भिजवाऊं, बोरी बहन दो, फिर एक बोरी आपके लिए भी तैयार है। इन मौक़े ते अशरफ अली जे यूसुफ कुंभार समेत क़ौमी अवामी तहरीक जे ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।